जी दोस्तों, अवांखे भलीकार कयूं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। दोस्तों, सिंध धरती जवाहिर पैदा करण वारी धरती आहे। इल्मु, फ़लसफ़ो, तारीख़, तालीम, तहरीर, सक़ाफ़त, हुनुर, अदाकारी, सियासत, समाजियात, मज़ाह, मश्करी खां वेंदे राग रंग जी दुनिया में वॾा वॾा नाला, वॾियूं वॾियूं शख़्सियतूं पैदा कयूं आहिनि। दुनिया में थींदड़ राग रंग में फ़नकारनि जे आवाज़ तोड़े अंदाज़ में को ख़ासि फ़र्क़ु न मिलंदो अव्हांखे। पर सिंध धरती अहिड़ी धरती आहे जिते रागी फ़नकारनि जा न सिर्फ़ु आवाज़ मुख़्तलिफ़ आहिनि पर संदनि जा अंदाज़ यानी स्टाइल भी अलॻि आहिनि। जलाल चांडियो, साईं सुलेमान शाह, मास्तर चंद्र, ताज मस्तानी, फ़ौज़िया सूमरो, अलण फ़क़ीर, सोहराब फ़क़ीर, जीजी ज़रीना बलोच, आबदा परवीन खां वेंदे सरमन सिंधी हुजे, सभिनी जा आवाज़ ऐं अंदाज़ बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। अहिड़ीअ रीति सिंध धरतीअ ते पैदा थींदड़ हिकु कमाल जो नौजवान फ़नकार आहे मोहतरम रजब फ़क़ीर। हिकु कमाल जो आवाज़, कमाल जी शाइरी ऐं धुनूं सिंध जे अवाम लाइ पेश कयूं आहिनि। जी दोस्तों, अॼु असांजो वीडियो आहे सिंध जे भलोड़ फ़नकार मोहतरम रजब फ़क़ीर साहब जे बारे में। रजब फ़क़ीर जो जनमु सिंध जे शहर मिठी में थियो। थर जी ततलवारीअ मां जनमु वठंदड़ रजब फ़क़ीर पंहिंजी तालीम मिठी शहर मां हासिलु कई। रजब फ़क़ीर जो ॾाॾो साईं मुराद फ़क़ीर पिणु हिकु वॾो फ़नकार हुयो ऐं संदसि जो वालिद मोहतरम पिणु हारमोनियम वॼाईंदो हुयो। रजब फ़क़ीर पंहिंजी फ़नी सिख्या उस्ताद शफ़ी फ़क़ीर खां हासिलु कई। रजब फ़क़ीर सिंध पाकिस्तान खां अलावा दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जहिड़ोकि कैनेडा, इंग्लैंड, ऑस्ट्रेलिया, दुबई ऐं इंडिया में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। राग खां अलावा रजब फ़क़ीर शाइरी पिणु कंदो आहे ऐं उहा शाइरी पाण ई कंपोज़ करे पाण ॻाईंदो आहे। रजब फ़क़ीर जा वधि में वधि ॻायल कलाम पंहिंजी शाइरीअ ते मबनी आहिनि। सिंधीअ खां अलावा रजब फ़क़ीर लॻभॻि 50 धुनूं उर्दू शाइरीअ ते ठाहियूं आहिनि ऐं ॻायूं आहिनि। उर्दू शाइरीअ में फैज़ अहमद फैज़ ऐं परवीन शाकिर जी शाइरी ॻाई आहे। दोस्तों, को बि फ़नकार पंहिंजे फ़न खे जॾहिं अंदर मां महसूसु करे मुज़ाहिरो कंदो आहे त उन फ़न में ॼणो हक़ीक़त जो रूह फूके छॾींदो आहे। रजब फ़क़ीर जो चवणु आहे त हिन जो नंढपिण गुरबत में गुज़रियो। नंढपिण में हिन जो पंहिंजे वालिद सां तमामु घणो ॻंढापो हुयो। हिन जे वालिद जी वफ़ात खां पोइ रजब फ़क़ीर जी आवाज़ में उहो अहसासु आयो, छो त गुरबत में बाबा गॾु हुयो पर जॾहिं रजब फ़क़ीर जे ख़ुशहाली ऐं कामयाबीअ जा ॾींहं आया त संदसि वालिद गॾु न हुयो ऐं पुट जी कमाईअ मां सुख न वठी सघियो। रजब फ़क़ीर 2010 में मिठी शहर में पंहिंजे ॾाॾे मुराद फ़क़ीर जे नाले सां हिकु म्यूज़िक स्कूल ठाहियो आहे जिते सिंधी नौजवाननि खे मुफ़्त में राग जी सिख्या ॾिनी वेंदी आहे। जी दोस्तों, त हीअ हुई मालूमात सिंध जे भलोड़ फ़नकार रजब फ़क़ीर जे बारे में। उम्मीद कयूं था त असांजो वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी। जिए सिंध, जय झूलेलाल।